वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत हेठे आला सतही इजलास। दिफा वार वजीर ख्वाजा आसिफ, घरू वजीर राणा सनाउल्ला अयाज सादिक ऐं ॿियनि जी शिरकत। दिफा वारे वजीर ख्वाजा आसिफ चयो आहे त फौज जे आला उहिदनि ते मुक़ररी वारो अमल शुरू थी वियो आहे। आइनी घुर्जुनि सां पुॼाणी ते पहुचंदो। इम्पोर्टेड हुकूमत अवाम इदारनि खे आमो साम्हूं आणणु चाहे थी। ज़ुल्म जो दौर ख़त्म थियण वारो आहे। ईंदड़ वक़्त में इज़हार जी आज़ादी जो मुकमिल हक़ हासिल हूंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जूं कारकुननि सां ॻाल्हियूं। पीटीआई कारकुननि इमरान खान खे एफआई पारियां हिरासत करण बाबति बि आगाह कयो। घर वज़ीर राणा सनाउल्ला पीटीआई जी लॉन्ग मार्च खे बांबड़ा मार्च करार ॾेई छॾियो। राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान खे 26 नवंबर ते बि कुझु न मिलंदो। मुक़ररी जो फ़ैसिलो पहिरीं थी वेंदो। इमरान खान जो बांबड़ा मार्च आहिस्ते आहिस्ते अॻिते वधी रहियो आहे। इमरान खान अहम मुक़ररी खे सियासी बणाइण जी कोशिश कई, जंहिंखे नाकाम बणायो आहे। रावलपिंडी में पीटीआई जी तारीख़ जो सभ खां नंढो इज्तिमा थींदो। इमरान खान जो लॉन्ग मार्च अमली तौर अंजाम ताईं पहुची चुको आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार आर्मी चीफ जे घर भातियुनि जा टैक्स तफ़सील लीक थियण जो नोटिस वरितो। एफबीआर खे जांच जो हुकुम। 24 कलाकनि में रिपोर्ट तलब। पधिराई में चयो वियो आहे त कंहिं बि शख़्स जा टैक्स तफ़सील ॻुझा हूंदा आहिनि। टैक्स तफ़सील पधिरा करणु कानून जी भञकड़ी आहे। असां जूं ॻाल्हियूं थी वयूं आहिनि। कामयाब थींदियूं या न ख़बर न आहे। मुल्की मुश तबाही तरफ़ वञी रही आहे। आम चूंडूं थींदे नज़र अची रहियूं आहिनि। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मौजूदा हुकूमत जो गंद केर बि खणण लाइ तयार न आहे। नवाज़ शरीफ निगरान हुकूमत जो मुदो वधाइण चाहे थो। पीटीआई जो बागी अॻवान फैसल वावडा अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच कंदड़ एफआई जी टीम आॾो पेश। कमेटी फैसल वावडा खां 10 सवालनि जे जवाब घुरी वरिता। फैसल वावडा चयो आहे त अरशद शरीफ जे क़त्ल जो मंसूबो पाकिस्तान में जोड़ियो वियो। कमेटी सुठो कमु करे रही आहे। इमरान बंद घिटीअ में पहुची वियो आहे। इमरान इदारनि खे गैर कानूनी क़दम खणण जो चई रहियो आहे। सुप्रीम कोर्ट ऐं ॿिया इदारा नोटिस वठनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इमरान इदारनि ते इल्ज़ाम लॻाए पाकिस्तान जी साख खे मुतासिर करे रहियो आहे। इमरान ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में बहाली वारो कमु शुरू करे छॾियो आहे। सिंध हाईकोर्ट परवीन रहमान क़त्ल केस में जवाबदारनि जूं सज़ाउनि ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर करे वरितियूं। अदालत परवीन रहमान क़त्ल केस में दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां जवाबदारनि खे मिलियल सज़ाऊं कालअदम करार ॾींदे बरी करण जो हुकुम ॾिनो। अदालत हुकुम कयो त जेकॾहिं जवाबदारनि ते को ॿियो केस नाहे त खेनि आज़ाद कयो वञे। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार रहीम सवाती, अमजद हुसैन, अयाज सवाती ऐं अहमद हुसैन खे परवीन रहमान जे क़त्ल केस में उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई हुई। इस्लामाबाद जी अदालत भञडाह केस में इमरान खान ऐं ॿियनि अॻवाननि जी अबूरी ज़मानत में वाद करे छॾी। इमरान ऐं ॿियनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में भञडाह करण वारे केस जी ॿुधणी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में थी। अदालत इमरान खान जी हाज़ुरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ज़मानत में 28 नवंबर ताईं वाद करे छॾी। मटियारी मेगा करप्शन केस जी जांच जारी। M6 मोटरवे मंसूबे में मेगा करप्शन केस में अॻु भराई। सिंध बैंक जे अमले समेत डीसी ऐं न्यू सईदाबाद जे एसी ऑफिस जो अमलो जांच में शामिल। नेशनल हाईवे अथॉरिटी पारां जोड़ियल जांच टीम बि जांच मुकमिल करे छॾी। गिरफ़्तार डीसी अदनान रशीद 3 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले। अदनान रशीद ज़मानत लाइ एंटी करप्शन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सुप्रीम कोर्ट अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ ते हमले वारे केस में गिरफ़्तार जवाबदार राना तनवीर खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट जवाबदार राना तनवीर जी आज़ादी ख़िलाफ़ पंजाब
ऐं वफ़ाक़ जूं अपीलूं रद्द कंदे खेसि आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। राणा तनवीर खे अदालत 2005 में उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। पाकिस्तान जो करंट अकाउंट खसारो 68% ताईं घटिजी वियो। स्टेट बैंक पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हलंदड़ साल जे अक्टूबर महीने में करंट अकाउंट खसारो 26 करोड़ 70 लख डॉलर रहियो। 4 महीननि दौरान करंट अकाउंट खसारो 5.3 अरब डॉलर मां घटिजी 2.8 अरब डॉलर थी वियो आहे। बग़ावत वारे केस जे ख़ात्मे लाइ पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जी दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत पारां शहबाज़ गिल खे ट्रायल कोर्ट सां राब्तो करण जी हिदायत। अदालत पुछा कई त केस में फर्द जुर्म लागू थी चुको आहे, जंहिं ते वकील पारां हा में जवाब ॾियण ते अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट पारां मकानी इदारनि खे बाख्तियार बणाइण वारी दरख़्वास्त ते जवाब जमा न करण ते एडिशनल सेक्रेटरी ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स में चयो त जेकॾहिं ईंदड़ ॿुधणी ते जवाब जमा न करायो वियो त कार्रवाई थींदी। फैसल सब्ज़वारी, कमर नवीद जमील ऐं ॿियनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी 20 डिसंबर ताईं मुलतवी। बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध एक्शन कमेटी जो हैदराबाद खां भिड़छा ताईं पैदल मार्च। डॉक्टर न्याज़ कलानी, रोशन बुरड़ो, नज़ीर कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवानी में नसीम नगर चौक खां मार्च शुरू कयो वियो। अॻवाननि चयो त सिंध में बोर्ड मुतासिरनि जी हालत गणती जोगी आहे। मुतासिर बेयारो मददगार आहिनि, खेनि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। घोटकी मां अॻवा थियल 2 ॼणा बाज़ियाब न थिया। मुखवी सदोरो ऐं शौकत महर जी बाज़ियाबी लाइ महर बरादरी जो थाणे अॻियां धरणो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस 2 ॼणनि जे अॻवा वारे केस जो को बि नोटिस न वरितो आहे, केस बि दाख़िल नाहे कयो। नई वरी खेनि बाज़ियाब कराइण लाइ कुझु करे रही आहे। कमर में शहरी खां फुल लुट ख़िलाफ़ राइस मिलर्स जो एहतिजाज। राइस मिलर्स मिलूं बंदि करे एहतिजाज कयो। शहरी खां फुर थियल 15 लख रुपया वापसि कराइण जो मुतालबो। कराची जे इलाइक़े लांडी वेझो पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो शकी जवाबदार मारिजी वियो। जवाबदारनि जी फायरिंग में पुलिस एहलकार ऐं वाटाड़ू ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पाक अफगान सरहद ते फायरिंग में शहीद थियल पाक फौज जे नवाबशाह वासी जवान सूबेदार गुलशेर चना जो मर्द फौजी एजाज़ सां मिटीअ मां हवाले। पाक फौज जे शहीद जवान सूबेदार गुलशेर चना जी जनाज़े नमाज़ ॻोठ नगर मकान में अदा करण बाद तदफीन मक़ामी क़ब्रिस्तान में कई वई। गुलशेर चना पारा चनार में शहीद थी वियो हो। गाज़ी अहमद में नारी सां मुबैना लॼा लुट जे इल्ज़ाम हेठि ख़ानगी स्कूल जो मालिक गिरफ़्तार। पुलिस मुतासिर नारी जी फरियाद ते केस दाख़िल कंदे जवाबदार आसिफ आराए खे गिरफ़्तार कयो। नारी केस में ॼाणायो आहे त 4 सालनि खां आसिफ आराए जे घर में कमु कंदी आहियां। जवाबदार मूंखे ज़्यादती जो निशानो बणायो, इंसाफ़ कयो वञे। पाटरे वेझो मोटरसाइकिल जो चिंची रिक्शा खे टक्कर। हादसे में नादरा जो मुलाज़िम वहीद भट्टी फौत, लाश अस्पताल मुंतकिल। टंडो मोहम्मद खान वेझो वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर। 9वीं क्लास जे शागिर्द समेत 2 ॼणा फौत। फौतनि जे वारसनि जो लाश रखी धरणो। रोड बंदि करे छॾियो, ट्रैफ़िक मुअतल। इंडोनेशिया में 5.6 जी शिदत सां आयल ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। 46 ॼणा फौत, सवे ज़ख़्मी। केतिरियूं इमारतूं पट पइजी वयूं। ऐं पीसीबी इंग्लैंड ख़िलाफ़ सीरीज़ लाइ क़ौमी टीम जो ऐलान करे छॾियो। 18 रुकनी स्क्वाड जो कप्तान बाबर आज़म हूंदो। मोहम्मद रिज़वान, अब्दुल्ला शफ़ीक, इब्रार रहमान, अज़हर अली, फ़हीम अशरफ, हारिस रऊफ़, इमामुल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज़, मोहम्मद वसीम, शान मसूद ऐं ज़ाहिद महमूद शामिल।